रेती में ख़बर ॾियूं दिल्ली बाइनर भरिसां ट्रैक्टर जो मोटरसाइकिल के टक्कर लॻो आहे। हिकु ॼणो फ़ौत थी वियो आहे। रेती सां ॾहरकी वेंदे मोटरसाइकिल सवार वज़ीर अहमद दायो जो दिल्ली माइनर भरिसां ट्रैक्टर सां टक्कर थी पियो। इलाइक़े वासियुनि ज़ख़्मी खे सिविल अस्पताल ॾहरकी खणाए विया, जिते ज़ख़्मनि जा सूर न सहंदे दम धणी हवाले करे छॾियो आहे। अफ़सोसनाक ख़बर ॾियूं पिया रेती खां दिल्ली माइनर भरिसां ट्रैक्टर जो मोटरसाइकिल खे टक्कर लॻो आहे। हिकु ॼणो फ़ौत थी वियो आहे। रेती खां ॾहरकी वेंदे मोटरसाइकिल सवार वज़ीर अहमद दायो जो दिल्ली माइनर भरिसां ट्रैक्टर सां टक्कर थी पियो। इलाइक़े वासियुनि ज़ख़्मी खे सिविल अस्पताल ॾहरकी खणाए विया, जिते ज़ख़्मनि जा सूर न सहंदे दम धणी हवाले करे छॾियो आहे। रेती खां अफ़सोसनाक ख़बर ॾियूं पिया दिल्ली माइनर भरिसां ट्रैक्टर जो मोटरसाइकिल खे टक्कर लॻो आहे। हिकु ॼणो फ़ौत थी वियो आहे। रेती खां ॾहरकी वेंदे मोटरसाइकिल सवार वज़ीर अहमद दायो जो दिल्ली माइनर भरिसां ट्रैक्टर सां टक्कर थी पियो। इलाइक़े वासी ज़ख़्मी खे सिविल अस्पताल ॾहरकी खणाए विया, जिते ज़ख़्मनि जा सूर न सहंदे दम धणी हवाले करे छॾियो।